وَيَوْمَ نَحْشُرُ مِنْ كُلِّ أُمَّةٍ فَوْجًا مِّمَّنْ يُكَذِّبُ بِآيَاتِنَا فَهُمْ يُوزَعُونَ حَتَّى إِذَا جَاءُوا قَالَ كَذَّبْتُمْ بِآيَاتِي وَلَمْ تُحِيطُوا بِهَا عِلْمًا أَمْ مَاذَا كُنْتُمْ تَعْمَلُونَ وَوَقَعَ الْقَوْلُ عَلَيْهِمْ بِمَا ظَلَمُوا فَهُمْ لَا يَنطِقُونَ أَلَمْ يَرَوْا أَنَّا جَعَلْنَا اللَّيْلَ لِيَسْكُنُوا فِيهِ وَالنَّهَارَ مُبْصِرًا إِنَّ فِي ذَلِكَ لَآيَاتٍ لِقَوْمٍ يُؤْمِنُونَ صدق الله مولانا العظيم وصدق رسوله النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين। मुझे अजीज भाइयों, बुजुर्गों, दोस्तों, किरोड़े अल्लाह ताला जल जलालहू जा एहसान थिया तव्हां मुंहिंजे मथां जो रब साईं हिन महिल असां खे हिन जाइ ते गॾु करे पंहिंजे फज़ल ऐं करम सां हिन क़ुरान शरीफ़ भलारे जी ज़ियारत नसीब फरमाई। दोस्तो अज़ीज़ो, दुआ है अल्लाह ताला जल जलालहू असांखे समूरी हयाती क़ुरान शरीफ़ जे ॿुधण ऐं ॿुधाइण में, पढ़ण ऐं पढ़ाइण में ऐं क़ुरान शरीफ़ जे मथां अमल करण में गुज़ारण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। क़ुरान शरीफ़ जे जलसे खे वॾी अहमियत आहे। जेतिरा बि दुनिया में इज्तिमा थींदा आहिनि, दोस्तनि ऐं भाइरनि जूं बिरादरी गॾिजाणियूं थींदियूं आहिनि, दर्जे जे लिहाज़ सां या सवाब जे लिहाज़ सां या बरकत जे लिहाज़ सां समूरनि गॾिजाणियुनि खां क़ुरान शरीफ़ जे जलसे वारी गॾिजाणी वधीक आहे। हिक तरफ़ खां क़ुरान शरीफ़ जे ज़रिए इंसान खे हिदायत हासिल थींदी आहे ऐं ॿिए तरफ़ खां क़ुरान शरीफ़ जे ज़रिए माण्हूअ खे रहमत ऐं बरकत हासिल थींदी आहे ऐं टे तरफ़ खां क़ुरान शरीफ़ जे ज़रिए माण्हूअ खे रब साईं जहन्नम खां निजात ॾेई जन्नत जो लाइक़ बणाए छॾींदो। हर पासो क़ुरान शरीफ़ में भलाई ऐं भलाई जो आहे। क़ुरान शरीफ़ जा हरफ भलारा आहिनि, क़ुरान शरीफ़ जूं आयतूं भलारियूं आहिनि, क़ुरान शरीफ़ जूं सूरतूं भलारियूं आहिनि ऐं क़ुरान शरीफ़ जा सिपारा भलारा आहिनि ऐं जन वर्कनि ते क़ुरान शरीफ़ जा हरफ मुबारक लिखियल आहिनि उहे वर्क भलारा आहिनि ऐं जेके पाठ आहे क़ुरान शरीफ़ जे जिल्द में कम था अचनि इहे समूरनि पाठनि खां क़ुरान शरीफ़ जे करे इहे फड़का भलारा आहिनि
ऐं रूए ज़मीन जे कपिड़नि खां उहो कपिड़ो भलारो आहे जेको क़ुर शरीफ़ जे मथां पहिरायो थो वञे पहिराइण जे सूरत में। इहा सभु क़ुर शरीफ़ जी फज़ीलत। कपिड़े खे को खंघे बि न, कपिड़ो पाइण जी शइ आहे, कपिड़नि सां मिटी उगबी आहे, कपिड़ा पंहिंजे पाइण जे कम आणिबा आहिनि, कपिड़नि मोड़े पोश ठाहिबा आहिनि, पाल ठाहिबा आहिनि। कपिड़नि खे को चुमियूं पाईंदो आहे, भाकुर को ॾींदो आहे, अखियुनि ते को रखंदो आहे, पर उहा कपिड़े जी टुकड़ी भले उन जो बाज़ार में अघु तमामु किरियल हुजे, 100 रुपए मिले या रुपए मिले, क़ुर शरीफ़ जे मथां जेका पहिराण अचे बणी, हाणे इन खे क़ुर शरीफ़ जे सदको अमीर ऐं ग़रीब वेठा चुमियूं ॾींदा, अमीर ऐं ग़रीब वेठा इन खे सीने सां लाहींदा, अमीर ऐं ग़रीब वेठा इन पोतीअ खे पंहिंजे साईं खे चवां इज़त जे नज़र सां ॾिसंदा, या एॾी इन लटड़े जे टुकर खे इज़त छाजे करे मिली, सभु ॿुधायो, सभु चओ क़ुर शरीफ़ जे करे। हा जॾहिं हिन कपिड़े जे टुकड़ीअ खे एॾी इज़त आहे त ख़ुदि क़ुर शरीफ़ जी केॾी न इज़त आहे। जॾहिं इज़त वारो क़ुर शरीफ़ आहे तॾहिं त फ़र्क़नि खे ऐं वर्कनि खे ऐं कपिड़े जे टुकड़नि खे इज़त मिले थी। पोइ जॾहिं क़ुर जे सांगे काग़ज़नि खे ऐं कपिड़नि खे इज़त मिली सघे थी त हिन इंसान अशरफुल मखलूकात खे क़ुर जे सदको केॾी न इज़त नसीब थींदी। हिन इलाइक़े जा मुस्लमान तव्हांखे लख लख मुबारकूं हुजनि जो रब साईं तव्हांखे हिन अजरे में विहारे करे पंहिंजे क़ुर शरीफ़ जी ज़ियारत ऐं क़ुर शरीफ़ जो जलसो नसीब फरमायो आहे। को बि गमगीन न थिए, को बि मायूस न थिए, परेशान न थिए। न क़ुर शरीफ़ में के गारियूं आहिनि, न क़ुर शरीफ़ में का गिला ग़ीबत आहे, न क़ुर शरीफ़ में का टिंगाई ऐं फिडाई आहे। हे सिधो सो रहमत ऐं बरकत वारो किताब आहे। हिन मूं बचाव ई बचाव जा भाङा मिलंदा। खोट क़ुर में आहे ई कान का। जेतिरो क़ुर सां वधंदो वेंदो माण्हू तेतिरो रब वटि इज़त वारो बणिबो वेंदो। छो मायूसी थिए? क़ुर शरीफ़ जे जलसे खे ॿुधी छो माण्हू ग़मगीन थिए? त अलाए छा थींदो, अलाए छा कंदा मुला, अलाए कहिड़ो मसइलो पैदा थींदो। क़ुर मुलनि खे पंहिंजे फलाइण जो को बि हक़ न आहे। जॾहिं समूरनि जो रहबर दुनिया में क़ुर मौजूदु आहे त क़ौम खे क़ुर ॿुधाइजे त क़ौम खे क़ुर जे सदको का हिदायत नसीब थी। जंहिंखे क़ुर शरीफ़ नसीब थियल न हुजे उहो भली पंहिंजे दोस्तनि ऐं माइटनि जूं माण्हुनि खे ॻाल्हियूं ॿुधाए। जंहिंखे क़ुर शरीफ़ नसीब थियल न हुजे उहो भली किसा ऐं कहाणियूं माण्हुनि खे ॿुधाए। जंहिंखे क़ुर शरीफ़ जो इल्मु न हुजे उहो भली तारीख़ न साईं खे चवां ॿियनि किताबनि जा वाक़िया माण्हुनि खे ॿुधाए। पर जंहिं स्टेज ते अलाह जो क़ुर लिखियल हुजे ऐं जेको माण्हू क़ुर शरीफ़ मां कुझु न कुझु ॼाणे त उन ते फ़र्ज़ आहे त हिन मिठड़े हुज़ूर अलैहिस्सलाम जी उम्मत खे क़ुर ई क़ुर ॿुधाए त हर हिक खे इत्मीनान ऐं दिलजाह थिए ऐं माण्हू सुजाग थियनि ऐं गुमराहीअ खां निकिरी हिदायत वारा थी वञनि ऐं गुनाहनि जी बख़्शिश हासिल करे जहन्नम खां बची जन्नती बणिजी वञनि। इहे सभु असर क़ुर में आहिनि। मां में न आहिनि, ॿिए में न आहिनि, टे में न आहिनि, चौथे में न आहिनि। हिन क़ुर शरीफ़ ऐं तव्हां असां में क़ुर जे लाइक़ु हुयासीं काथे हुयासीं साईं? गौर सां ॿुधो, क़ुर शरीफ़ जा हरफ पाक आहिनि, क़ुर शरीफ़ जूं आयतूं पाक आहिनि। गुनाहनि जे करे असांजा हथ नापाक, असांजा पेर नापाक, असांजूं अखियूं नापाक, असांजी ज़बान कूड़ खां नथी बचे उहा नापाक, साज़न ऐं गाननि खां असांजा कन नथा बचनि उहे नापाक। हीअ पाक शइ त पाक जाइ ते अचे तव्हां असां त सॼी जिस्म जे लिहाज़ सां गुनाहनि करण जे करे नापाक बणिया वेठा आहियूं। पर रब साईं प्यारे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी दुआ क़बूल फरमाए करे असां तव्हां जहिड़नि मेरनि मंदनि खे बि रब क़ुर शरीफ़ नसीब फरमायो आहे। बंभरनि जो ॻोठो क़ुर जो जलसो, राजपरनि जो ॻोठो क़ुर जो जलसो, महरनि जो ॻोठो क़ुर जो जलसो। पर हुज़ूर साईं जूं दुआऊं अथव जंहिंजे सदको ही रब महिरबानी कई आहे।
ताकि लख लख मुबारक जने कुरान शरीफ लोहे महफूज में रखियल हो तो उहा जाए भी पाक हुई। हाँ हाँ ना लोहे महफूज चो पाक हो। अल्लाह से फरमाया तो बल हुवा कुरानुम मजीदुम फी लौहिम महफूज। खोल कुरान के और मुझे मौला से फरमाया तो बल हुवा कुरानुम मजीदुम फी लौहिम महफूज। रब फरमाए तो एक कुरान मजीद है मुझे लौहे महफूज में रखियल हुयो जेका बिल्कुल पाक ऐं साफ जगह है। उता रब मेहरबानी करे मुझे प्यारे मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे सीने पाक में नाज़िल फरमाया। हाणे जहिड़ी पहिरीं जगह कुरान जी पाक हुई सब चो तहिड़ी पोई जगह भी कुरान जी पाक हुआ। जे लोहे महफूज पाक हुआ त मुझे मिठड़े साईं प्यारे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जो सीनो ऐं कल्ब मुबारक भी सब चो लोहे महफूज खां वधीक पाक आहे। हिकिड़ी पाक जगह ता कुरान मजीद लही ॿी पाक जगह ते कुरान आयो। जॾहिं हुज़ूर साईं कुरान शरीफ़ पढ़ियो जॾहिं हुज़ूर साईं कुरान शरीफ़ जी ज़ियारत कई जॾहिं सोने सरदार कुरान मजीद जी तिलावत कई त साईं जंदी लूं लूं ठरी पई रग रग ठरी पई निहायत खुशी पैदा थी ऐं ओलाई लही विया ऐं रोई दुआऊं घुरियूं त ओ मुंहिंजा रब है कुरान मुंहिंजे हिकु हिकु गुनाहगार ऐं नेक उम्मतीअ खे नसीब फरमा। अहिड़ो भलारो कुरान जेको मूंखे ॾिनो थी अहिड़ी सुगड़ी जेका मूंखे मिली आहे इहा मुंहिंजे सारी समूरी उम्मत खे नसीब फरमा। सब चो सुभान अल्लाह। रब फरमायो मां हिकु नबी त न कदुसि गंगरनि ते बि कुरान जिब्राइल खणी अचे राजपरनि ते बि खणी अचे मेखे ते बि खणी अचे बरबरोज ते बि खणी अचे बिरोही ते बि ईअं न थींदो। तॾहिं साईं मां छा कयां कीअं मुंहिंजे उम्मत खे कुरान मिले फरमाए उतलु मा उहिय इलैका मिनल किताब। और मुंहिंजा प्यारा मोहम्मद हिन क़ुरान जे नाज़िल करण जे लाइक़ आहे त सॼे मुल्क में तूं हिकिड़ो मोहम्मद करीम आहे। तुंहिंजे मटशानी ज़मीन ऐं आसमान में कोई मां रब जे नज़र में कोन्हे को। चओ सभई सभई चओ। 7 आसमाननि में 7 ज़मीननि में मुंहिंजे प्यारे मोहम्मद करीम साईं जे मटशानी मखलूकात में कोई बि कोन्हे को। आसमान वारी मखलूकात ऐं ज़मीन वारी मखलूकात खां मुंहिंजो प्यारो मोहम्मद करीम सभु चो पहिरियों नंबर आहे। बस इन कुरान शरीफ़ जे लाइक़ तूं आहे। जिब्राइल मुंहिंजो तोॾे कुरान खणी ईंदो पोइ जे तूं साईं चाहे थो त तुंहिंजे उम्मत खे बि कुरान मिले त हाणे पढ़णु शुरू कर। भला तूं पढ़ंदो वञ त मां तुंहिंजी उम्मत जी कुरान ॿुधे त मां तुंहिंजे उम्मत खे बि नसीब कंदो वञा। नबी त तूं आहे सारे जहान जो पोइ तो मां समूरनि खे फैज़ विराए ॾींदुमि। हाणे इजाज़त मिली आहे हाणे शुरू थी पढ़ाई मदरसो खुलियो ॿुधजाए। अल्लाह से फरमाए थो यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। हाणे मदरसो खुलियो छा खुलियो मदरसो कुरान जो मदरसो खुलियो। पैगंबर साईं जन वेही कुरान पढ़ाइण शुरू कयो जो रब साईं फरमाए थो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन मां मोमिननि ते वॾो थोरो कयो जो मोहम्मद करीम जहिड़ो कुरान पढ़ाईंदड़ नसीब कयो मान। अहिड़ो थोरो ॿियो कहिड़ो भली आसमान मथां बीठो आहे इहो बि रब जो थोरो आहे। चओ सभई आसमान में सिज उभरे थो सिज उभरे थो चओ इहो बि अलाह जो एहसान आहे।
रात जे तंहिं मथे सितारा चिमकंदा चंड चिमके तो चओ इहो बि साईं जी महिरबानी आहे। ज़मीन ते सावक पोखण जी नज़र अचे थी, इहा बि मालिक जी महिरबानी आहे। बच्चा ॿार ऐं ज़ालूं ऐं घर घाट ॾिनई, इहा बि मालिक जी महिरबानी आहे। पाणीअ जे कतरे मां माण्हू बणायई, इहा बि मालिक जी महिरबानी आहे। पर फरमाई लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बाअस फ़ीहिम रसूला सारियत नेमतुनि समूरनि खां वधीक मां वॾे में वॾी नेमत तव्हां ते इहा कई अथमि जो प्यारे में प्यारे मोहम्मद करीम जहिड़ो तव्हांखे क़ुरान ॿुधाईंदड़ ऐं क़ुरान पढ़ाईंदड़ नसीब कयो मां। न पुॼे आसमान जी महिरबानी सां, न पुॼे ज़मीन महिरबानी, ॿिया लखे रब जा थोरा, पर ही समूरनि खां मथे। लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बाअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिन मुबीन। हाणे दर्स खुलियो। बूढ़ा भी आया कुरान शरीफ पढ़ण जे लाइ, जवान भी आया कुरान शरीफ जे सबक वठण लाइ, नंढड़ा नंढड़ा हज़रत अली साईं जे जहिड़ा जवान नंढड़ा ॿारड़ा भी आया। ओ छोकिरा काॾे आयो आहे सौट? चइसि कुरान शरीफ जो मिठो मिठो पढ़े थो त असांजे हा में वेहिजी वियो आहे। मां बि नंढड़ी उमिरि में 10 सालनि जो ॿार अची हाज़िर थियो आहियां त मूंखे बि क़ुरान जो सबक पढ़ा। हथ खणी करे रोई रब साईं खां हुज़ूर साईं जन दुआ घुरी आहे। मौला हे रांदि खेॾण जी उमिरि आहे, हे नंढे ॿाराणी तबियत वारे जवान बि क़ुरान जी सिक ज़ाहिर कई आहे। महिरबानी करे इन्हीअ खे बि सीने में क़ुरान नसीब फरमाए। त रब दो फरमाए उतलु मा ऊहिय इलैक, तिलावत करण तुंहिंजो कमु आहे। इन ॿारड़े खे क़ुरान जो हाफ़िज़ ऐं आलिम बणाइण मां रब जो कमु आहे। ओहड़ियूं ज़ाफ़ां आयूं आहिनि कुरारा सिद्दीक़ अकबर जेका पढ़ाया आहिनि। कुरारा तूं काॾे आयो आहीं? तुंहिंजी त 40 सालनि खां उमिरि मथे आहे। चइसि तुंहिंजे क़ुरान मजीद असांखे मोहे विधो आहे। मूंखे बि क़ुरान शरीफ़ जो सबक पढ़ा त साईं दुआ घुरी आहे। मुंहिंजा मौला हे अछीअ ॾाढ़ीअ वारो हे कुराड़ो बि आयो थी, इन ते बि मेहर जी नज़र फरमा। इन खे बि क़ुरान जो भाङो ॾे पढ़ाइण तुंहिंजो कमु मोहम्मद करीम। इन पढ़े जे दिलि खे बि रंगे क़ुरान जो आलिम ऐं हाफ़िज़ बणाइण मुंहिंजो कमु आहे। वधंदे वधंदे शागिर्द मुंहिंजे साईं जा 10 बणिया। हाणे 10 मां वधी 20 थिया। ॿुधजां, हाणे 20 मां वधी 30 थिया। हलंदे 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 हिकिड़ो अंधड़ो बि जवान अचे थो। नाबीना चइसि मूंखे बि क़ुरान शरीफ़ जो आवाज़ मिठो ॿुधण में आयो आहे। मां बि सबक पढ़ण आयो आहियां। मां बि तुंहिंजो शागिर्द बणजण आयो आहियां। मूंखे बि क़ुरान मजीद पढ़ा। अंधेरे खे पढ़ाया मां, अंधेरे खे। हा साईं मां बि आयो। वरी साईं जन त गया न मुंहिंजा मौला साईं नाबीनणो आहे। अखियुनि वारनि खे त मारफ ॿुधाईंदो बि वञा पियो, ॾेखारींदो बि वञा। हे बिन उम्मे मख़्तूम नाबीनो आहे। हाणे अंधड़े ते बि बाज कर, हे बि जीअं नामेद थी त न वञे। इन खे बि को तुंहिंजे रहमत जो भाङो मिले त अल्लाह ताला दुआ क़बूल फरमाए। हुज़ूर खे फरमाए दो इन नाबीनड़े खे सबक ॾियण तुंहिंजो कमु आहे। इन जे सीने ते सॼो क़ुरान लिखण मां रब जो कमु आहे। हे उहो क़ुरान थी जेको ग़रीबनि अमीरनि खे घर वेठे मिलियो आहे। बोध न खणेव, मगी न थिएव, क़ुरान शरीफ़ खां परे न वञो। ये कुरान मजीद तव्हांजी अभला, ये कुरान मजीद तव्हां ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह पढ़ण वारनि जी टेका। ये कुरान मजीद तव्हां कलमे वारनि जो सिंगार ऐं सूंह ऐं ज़ीनत आहे। ही कुरान मजीद तव्हांजे ॿिन्ही जहाननि जी निजात ऐं छोटकारो आहे। मुंहिंजी दुआ हिक हिक ग़रीब खे, हिक हिक अमीर खे, हिक हिक पोड़े खे, हिक जवान खे रब क़ुरान जो भाङुशल नसीब फरमाए। मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे जो मां हिन पाड़े सिरी भाइरनि जे ॻोठ में अची करे बंबरनि साहिबनि जे ख़िदमत में अची ॻोठड़े में हिन ताननि जे अजड़नि में क़ुरान शरीफ़ ॿुधाइण लाइ अची पहुतो आहियां। ॾाढियूं दुश्वारियूं आयूं। राति जी बारिश पई, गाॾी असांजी ॻोठ बंदि थी वई। ॿाराड़ी जो इलाइक़ो हो, रस्ता सॼा गंदा थी विया।
यार 12 खां पोइ जॾहिं सिज जो कुझु न कुझु तो लॻो आहे ज़मीन खे तॾहिं साईं खे चवां रहे रहे ॿाहिरि कढी खणी अला तयार कई अथसि त लेट ई साईं पर पुॼी ज़ियारत हुननि दोस्तनि जी कजे जिन वीचारनि क़ुर जे सिक में जलसो रखायो आहे। रब खणी मुंहिंजी मदद कई मां ते महिरबानी कई जो तव्हां जहिड़नि नेकनि सालनि जी ज़ियारत लाइ तव्हांजे हाज़िरीअ में पहुचण जी तौफ़ीक़। हाणे जे ही क़ुर जो जलसो थियो आहे त तव्हांखे अलाह ताला वॾी महिरबानी कई आहे तव्हांजे मथां का नेकी रब जी तव्हां ॻोठ वारनि खे पसंद अची वई। काथों रब तव्हांजे मथां मार में मींहुं वसायो आहे। रब साईं कंहिं कंहिं काथे पाणीअ जो मींहुं वसाईंदो आहे काथे नाराज़ थिए त गड़े जो मींहुं वसाईंदो आहे पर जे काथे राज़ी थिए त हे रब साईं क़ुर जो मींहुं वसाईंदो आहे। ओ बंदरो साहिब सॼे ॻोठ वारा मुबारकीअ जे लाइक़ हो नंढा वॾा मुबारकीअ जे लाइक़ हो कुराड़ा जवान मुबारकीअ जे लाइक़ हो जो तव्हांजे भाङे में अॼु रब क़ुर तव्हांखे नसीब कयो आहे। मां दुआ कयूं थो वञा त तव्हांखे पछाड़ीअ क़यामत ताईं रब तव्हांजे अजनि ऐं घरनि में क़ुर जी मोहबत क़ाइम ऐं दाइम रखे। दोस्तो अज़ीज़ो हज़रत शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु बचपन खां वठी करे नंढपण खां वठी करे जो क़ुर जा सबक पढ़िया त एतिरी क़ुर सां मोहबत थी वियसि जो हिन खां हज़रत शेर खुदा साईं खां सभु चयो रज़ी अल्लाह ताला। ज़माने जा फॾा ज़माने जा फितना ज़माने जूं ॻाल्हियूं ज़माने जो ऐश ज़माने जो आराम क़ुर जी मोहबत में शेर खुदा खां विसरी वियो। बस का तरफ कंहिं तरफ ध्यान कोन्हे को लटो जे साधो आदिगन ते बि परवाह नाही जेकॾहिं उचो आहे बि परवाह नाही ख़ुशी कान्हे जेकॾहिं हज़रत अली उल मुर्तज़ा साईं खे लिंगन ते मेड़ा लटा पिया आहिनि चतिन हाणा बि जवान खे गणती कान्हे बस राति ॾींहुं क़ुर जे ऊंघ में लॻो पियो आहे। वॾा वॾा सरदार आया मथो अची बीठसि बाह खां वठी चऊं शेर खुदा अली उल मुर्तज़ा पाण सुञाण त सही तूं आहे केरु तूं हिकिड़े वॾे सरदार जो नीगर आहीं तुंहिंजो वालिद साहिब ख्वाजा अबू तालिब आहे